सो फाइनली असां हिन पैलेस जे भरिसां पहुची विया आहियूं। पुराणी कंस्ट्रक्शन ऐं पुराणो लुक ऐं माशाल्लाह ज़बरदस्त, ॾाढो प्यारो थो लॻे। ऐं मूंखे जीअं त हिस्ट्री सां इलाही मुहबत आहे, हिस्ट्री पढ़ंदी बि शौक़ु सां आहियां। हिस्टोरिकल जाइन ते वञण बि वणंदो आहे। सो तारीख़ खे जीअं टाइम मिलियो आहे तीअं असांखे वठी आयो आहे। Yeah, the light show is gonna start in about So 1 hour and 20 minutes. Or 1 hour and 10 minutes. Yeah. 7. Yeah, at 7. Yeah, it's gonna start at 7. Thank you. सो हे चवनि था त विज़िटर्स सेंटर आहे, हिते वेहंदासीं। 7 बजे इहो शुरू थींदो शो शो अच्छा जेको इन जे ॿाहिरां इन भितियुनि ते। हा ऐं हे तव्हां हिते वेही सघो था ऐं पोइ तव्हां इहो ॾिसी सघो था सॼी इंफॉर्मेशन। हलो ठीकु आहे, ऐं अगरि कंहिंखे वॉशरूम यूज़ करणो हुजे त ओके। सुराण वॉशरूम बि साम्हूं आहे, सहूलियत आहे। सो फ़िलहालु थोरी देरि जे लाइ हिते वेठा आहियूं। उनखां पोइ जंहिं महिल असां वेंदासीं किले में अंदरि, उतां जी वीडियो मां अलॻि ठाहींदमि। हीअ वीडियो मां हिते ई ख़तमु थी कयां। अचां? हा। टाइम लाइन ठाही आहे त कीअं पहिरियों 400 उन में सदी में माइग्रेशन ऑफ बनु हनीफा ट्राइब, ठीकु आहे, इहे आया हुआ हिते अच्छा 200 years बिफोर इस्लाम, ठीकु आहे। अच्छा त इहो थियो। हुन खां पोइ 1446 में वरी हिकिड़ी पूरी वीडियो हलंदी, ट्रांज़िशन थींदो। अच्छा, इहो सभु स्क्रीन ते हलंदो हिते? हिते आहे ओके। पर स्क्रीन ते बि अलॻि हिकिड़ी शइ हले थी, ॾिसो जीअं बिगिनिंग्स हिते लिखियलु आहे, ॾिसो बिगिनिंग्स आहे। त पोइ हाणे द हार्ट ऑफ द अरेबियन पेनिनसुला पूरो। सो हिते पाणी पियो आहे फ्री में, तारीख़ खणी आयो आहे। सो रखेसि हिते, सुराण अचे। सो बहरहाल हिते हे ज़बरदस्त हिननि जा हलनि था वीडियोज़ हिस्ट्री जा। ऐं मां हीअ वीडियो हिते ई थी बंदि कयां। ऐं इनशाला जीअं असां अंदरि वेंदासीं किले में, पैलेस में, तीअं असां उते जूं वरी ॿियूं वीडियोज़ मां ठाहिणु शुरू कंदमि इनशाला। असां वञूं था हाणे पैलेस में अंदरि। ऐं हीअ मज़े जी गाॾी आहे, हूंदियूं आहिनि अक्सर जाइनि ते जिते वॾा वॾा फ़ासिला हूंदा आहिनि। तारीख़ खे मां चयमि इहा किराए जी कराए, छो त इहा अंदरि तुरी वेंदी। मूं चयो अंदरि न वञिणो, वापसीअ में इहा किराए जी कराए। असां त वरी सहकी पिया आहियूं पंधु करे करे। ऐं हे बि हरू भरू ॾेखारे छॾिया। हिते हिननि हे प्लांटिंग कई आहे, हे सॼियूं ॿारियूं ठहियल आहिनि ऐं नंढा नंढा हुन में प्लांट्स लॻियल आहिनि, जेके लॻे थो त हाणे हिननि पोखिया आहिनि। हे क़दीम खूह आहे हिन किले जो। बिस्मिल्लाह ठाबिड़जी पियमि। सो हलूं था। अच्छा, हे सॼो खूह ॾे वञण जो रस्तो आहे। सो बाबल हे ॾाकणियूं चढ़णियूं आहिनि असांखे, हथरादू। हथरादू माना जदीद दौर जूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह सही तरह ठाहियूं, हथरादू ई हुयूं, पर हे माना बिल्कुलु मॉडर्न अॼुकल्ह जे दौर जूं, हो क़दीम दौर जूं। फाइनली मथे चढ़ी आयासीं। हे अलाह, हाणे बाबा हिमत ई ख़तमु थी वई आहे मुंहिंजी, पर हाणे मौक़ो न छॾिबो, मौक़ो बिल्कुलु न छॾिबो। तारीख़ चयो त हिते गैलरी ठहियलु अथव, हुन में वञी बीहो। हे सो हीअ गैलरी, हो बीठो आहे परियों, हे कढंदो असांजा फ़ोटो। कयां थी हेठि। सो फ़ोटोज़ विया निकिरी। अल्लाह अकबर। हे जेको आहे ओरिजिनल पुराणो स्ट्रक्चर। हिते रस्ता बंदि आहिनि, मतिलबु आहे इन पासे असांखे न आहे वञिणो। हिन पासे असांखे वञिणो आहे, असां वञी था सघूं। पुराणो लुक। हिते इलाही कुझु जेको आहे पुराणो ओरिजिनल आहे, ऐं कुझु वरी ताज़ा ॼण गारा ॾिनल आहिनि, जीअं लेपो ॾिनल प्रिज़र्व करण जे लाइ। उहो साफ़ु ख़बर थी पए। वेंदा था वञूं, वेंदा था वञूं। सची ॻाल्हि आहे, मूंखे एॾो मज़ो ईंदो आहे हिननि खंडरनि में घुमणु। ऐं मुंहिंजे दड़े जी वीडियो शायदि तव्हां मां किन माण्हुनि खे यादि हुजे। हा, अजीब ॼण फीलिंग ई चेंज थी वेंदी आहे न। मुंहिंजी दिलि चाहींदी आहे उन पुराणे ज़माने जे माण्हुनि सां कचहरी कयां बि। हे माना
इहो जेको आहे मॉस्क हूंदो हुयो ऐं इहो जेको अच्छा हे मॉस्क हुयो हा हाँ हे सॼो हाँ पिलर हाँ पूरो हाँ सही है हेॾां अगरि अची भरियो था हाँ त अच्छा हे मस्जिद जा थंबा आहिनि पिलर्स सॼा त हीउ सॼो हे जेको पार्ट सलामत बीठो आहे इहो मस्जिद जो ई आहे हा मथां मेंबर हुजे हा थी सघे थो त सो ऐं हे उनजा ओरिजिनल आहिनि अच्छा हिते मॉस्क रिक्रिएट कयो आहे अच्छा सेम हुन पैटर्न ते हे नंढा नंढा जेके थंबा ॾिसो था इहे हुन ओरिजिनल मस्जिद जा थंबा आहिनि ऐं हिन पासे जूतनि सुधा हिन पासे हिननि इहा रिक्रिएट कई आहे मस्जिद त जीअं हुई उन हिसाब सां सो हे ओरिजिनल उहे सदियूं पुराणा इस्लाम जे दौर खां बि अॻु में जा इहे हिननि जा पिलर्स आहिनि शुक्र आहे कुर्सी बि पई आहे ख़ैर अञा निमाज़ जो टाइम न थियो आहे असांजीअ जो ऐं हे बाक़ाइदा प्रॉपर हिते मस्जिद हिननि रिक्रिएट त कई आहे पर माना इहा वर्किंग बि आहे हिते कोई बि नमाज़ पढ़ी थो सघे लाइट्स बि लॻियल आहिनि सो हिते मायूं बीठियूं आहिनि हिननि जूं वर्कर्स गाइड कनि था जिते जिते ज़रूरी सम्झंदमि उते कुझु न कुझु मां रिकॉर्ड कंदमि फैमिली ट्री आहे सऊदी ख़ानदान जो सो खुलिजा समसम थी वियो ऑटोमेटिक दरवाज़ा एसियूं हा हाणे असां आया आहियूं म्यूज़ियम जे अंदरि ऐं हिते असांखे ॾिसूं त छा थो ॾिसण लाइ मिले हिन में छा हुयो वादी हनीफ़ा में वादी हनीफ़ा बनु हनीफ़ा जे नाले ते आहे हे अच्छा वादी हूंदी पोइ वरी नाले ते माना इहा आबाद जॾहिं कयनि त अच्छा पोइ इहो थियो हे कहिड़ी बिल्डिंग जो हिन बिल्डिंग जो अच्छा सही आहे माना हे ओरिजिनल आहे हा हे ओरिजिनल ऐं हिते मथे नक्शो आहे हे ओरिजिनल पार्ट पीस हिते जेको आहे सेफ थियल आहे ऐं बि ओरिजिनल ई थो लॻे हिन पासे हैंड रिटन कॉपी ऑफ 300 ईयर ओल्ड कुरान 300 साल पुराणी हथ जे लिखियल क़ुरान जी कॉपी आहे राइटिंग ॾिसो छा त ख़ताती आहे माशाल्लाह ऐं हे उहो ई मस्कुपड़ी कलमदान उन में अंदरि रखण जो ऐं मस जी नंढी दॿी jurisprudence माना आई थिंक तफसीर अनवरुल तंजील और हे बि हथ जा लिखियल आहिनि सही अल बुखारी मुख्तसर सही बुखारी अच्छा शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब भी माशाल्लाह ज़बरदस्त ऐं पोयां हे पुराणी बिल्डिंग जा हूंदा न पुराणी बिल्डिंग जा बि आसार पोयां रखंदा आया आहिनि ऐं नओं बि हिन में क्रिएट कंदा आया आहिनि हे गॾु गॾु पुराणो बि हिन में नज़र थो अचे डिटेल्स हिते ॾिनल आहे पर असां बीहूं कोन था ऐं हू हे छा आहे न त मां न बीहंदमि मूंखे भउ थींदो आहे मां टांकीअ ढक ते न बीहां कॾहिं इमाम सऊद बिन अब्दुल अज़ीज़ अच्छा ऐं मोहरूं ठप्पा जेके लॻंदा आहिनि न सील ऑफ इमाम सऊद बिन अब्दुल अज़ीज़ सील जे चौधारी कुरान जो माना आयतूं वरी विच में हुन नालो ऐं तलवार कंहिंजी आहे या इमाम बि सऊद बिन अब्दुल अज़ीज़ अच्छा सऊद बिन अब्दुल अज़ीज़ जी हीअ जेको फाउंडर हो हा फाउंडर जी तलवार बसि हिननि पंहिंजे तारीख़ खे मान ॾिनो आहे सुठी ॻाल्हि आहे हे छा हुया पॉपुलर कॉइन्स अच्छा ऐं हे इमाम अब्दुल्ला बिन सऊद लेटर अच्छा हुनजी राइटिंग आहे ज़बरदस्त वॾी ॻाल्हि आहे ये हुनजो ड्रेस आहे ओरिजिनल ड्रेस आहे ऐं हे हिकिड़ो ड्राइंग आहे ड्राइंग में हिनखे इहो पातल ॾेखारियो वियो आहे ऐं हे हिनजो असली ड्रेस छा त ह्यूज ड्रेस आहे मूं जेतिरो त आहे हा सही ॻाल्हि तोखां बि डिघो ई थो लॻे अञा भई छा बंगोला आहिनि छा हा है न मूंखे लॻो छो त असां हुन म्यूज़ियम में पहिरियों वारे में ॾिठासीं हे ॾिसो हे शीशो बाबा केॾो बि मज़बूत हुजे मां न बीहांसि हिन मथां मां एॾी सदोरी न आहियां हे उहे पुराणा पिलर पुराणी बिल्डिंग किले जी जेका आहे उहा प्रिज़र्व थियल आहे सुरण मां साइड खां हलंदमि जीअं जीअं असां म्यूज़ियम में वेंदा विया आहियूं त हिसाबु थींदो वियो अच्छा ऐं हाणे अल मलिक अब्दुल अज़ीज़ त इहो 1300 जेको आहे इहो अल इमाम तुर्की बिन अब्दुल्ला उहो सेकंड साउथ स्टेट जो फाउंडर हो इहो उनजी ओरिजिनल तलवार ज़बरदस्त हिते सिटिंग एरिया ठाहियो अथऊं अच्छा ॾिसी बि सघो था
पोयां पिक्चर्स लॻल आहिनि जेके चेंज थींदी थियूं रहनि. ग्रेट. ये ॾिसो उहे अड़े हाणे ॾिठो खुलजा समसम. कंजर्वेशन टूवर्ड्स इन अगरि जेको सो असां हेठि आया आहियूं. हा नमाज़ पढ़ां थी. अज़ान पूरी थी वञे. हिते ओपन एरिया आहे ऐं हे हिन जो शहर जो पुराणो नक्शो हूंदो. हिन एरिया जो हलो सही आहे. हिन एरिया जो इहो मॉडल ठहियलु आहे हिते. ऐं नमाज़ जो टाइम थी वियो आहे. नमाज़ जी जाइ आहे हिते. नमाज़ पढ़ूं था. टे पहिरीं जी बि माशाअल्लाह पढ़ी से कंहिं हंधि. वरी हे ओड़ो ई पहिरीं म्यूज़ियम में ॾिसी आयासीं. पाणी जो थाम जमा करण जो स्टोर करण जो. सो हिन पासे नमाज़ जी जाइ आहे. सो चेक कयूं पहिरियों इहो त जीअं टाइम सां इहो असांजो ज़िमो पूरो थी वञे. हा टॉयलेट बि आहे मर्दनि ऐं मायुनि लाइ ऐं नमाज़ जी जाइ बि आहे. हिते लिखियलु आहे निसा नमाज़. छा हा छो न तारीख़ मूं ते खिले थो त इहा बि हाणे ब्लॉग में विझण जी ॻाल्हि आहे. मुंहिंजो वज़ू थियल आहे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. नमाज़ पढ़ी वरिती सांझी जी. ऐं हे उहा मस्जिद आहे जेका पुराणी मस्जिद जो मॉडल ठहियलु आहे. मथे मर्दनि लाइ हुयो नमाज़ जो एहतमाम. हेठि हिते लेडीज़ जे लाइ आहे. हे जूतनि जा रेक पिया आहिनि ऐं अॻियां जेको आहे हुते हिकिड़े कैबिनेट में क़ुर शरीफ़ पिया आहिनि. हे ॿ मुसला कारपेट्स विछायल आहिनि नमाज़ जे लाइ. हिते असां सां गॾु 3 माई ॿियूं बि हुयूं जेके वञी चुकियूं आहिनि. ऐं हिते एसी वग़ैरह न आहे. पखा लॻल आहिनि. छतियूं हिननि जूं अहिड़ियूं ठहियल आहिनि जहिड़ियूं क़दीम ज़माने में ठहियूं हूंदियूं मस्जिद जूं. ईअं ई पिलर्स ऐं ईअं ई हर शइ काठ सां ऐं चिखनि सां पत्थरनि सां. सो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नमाज़ पढ़ी वरितीसीं. ऐं हाणे असां हलूं ॿाहिरि. सो मथे मर्दनि जो हुयो. असांखे गाइड कयो छोकिरे त लेडीज़ जो जेको आहे हेठि आहे. हेठि अची करे मूंखे ॾाढो सुकूनु मिलियो. ऐं ॿियो त हिते कुर्सी बि हुई त मां इलाही ख़ुशि थी वियमि त मूंखे ज़ाहिर मां ज़मीन ते वेही न पढ़ी सघंदी आहियां. सो हाणे वेंदासीं ॿाहिरि. सो माशाअल्लाह नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिता आहियूं. राति थी वई आहे. ज़ाहिर सिज लही वियो आहे ऐं हितां जूं लाइट्स जेके आहिनि उहे ऑन थी वयूं आहिनि. सो तारिक चए थो त हाणे हलूं था असां घोड़नि जो म्यूज़ियम ॾिसणु. ऐं मां चयोमांसि पोइ घोड़ा हूंदा. चए थो न घोड़नि सां रिलेटेड आर्ट ऐं उन्हनि जा संचय सामान वग़ैरह इहे हूंदा. सो हलूं. अच्छा हे सॼो जेको आहे टाउन आहे बेसिकली. अच्छा हे सॼो असां जेको घुमूं था इहो टाउन आहे. लाइट शो न आहे पर हिते बि कुझु हा हाणे 2 अरब ठहियल हुया. सही आहे मां बि ॾिठमि उहे. सो बहरहाल हलूं था. हले असां तोखे फ़ोटो खपनि न. घोड़ो हली वियो. हुनखे चओ ॿीहर अचे. सो हितां खां शुरू थी थिए घोड़नि जी गैलरी. घोड़ा निकतल. अच्छा कीअं ठाहिया हूंदा न. हा हे उहे जेके साउदी में केव्स में ड्राइंग थियल आहे. मिलियल आहिनि. हे ओरिजिनल उहे पथर आहिनि जेके हिननि आंदा आहिनि. वाओ हे ॾिसो हिन ते घोड़ा ठहियल आहिनि उकिरियल आहिनि पथर ते. ऐं कुझु लिखियल बि आहे. भई हिस्ट्री आहे हर एरिया जी पंहिंजी. हे बि ऐं हिते हे हिननि जा मॉडल्स ठहियल पिया आहिनि. ऐं हो जेको आहे हिकिड़ो हे ॾिसो हे घोड़े जो पूरो हिकिड़ो मॉडल आहे. बगल टुटल हिकिड़ो जीअं बि निकितो आहे. ऐं हिन ते बि हे ड्राइंग में घोड़ा ठहियल आहिनि पथरनि ते. कैलीग्राफी थियल आहे पर हिन पासे घोड़े जो मुंहुं अथसि. हिन आर्ट में बि घोड़ो आहे. हे बि ॾिसो कैलीग्राफी पर घोड़े जो मुंहुं तव्हांखे साफ़ु नज़र ईंदो. ज़बरदस्त. हे ॾिसो घोड़े सवार घोड़े जे हने ते वेठल आहे. असां हनो चवंदा आहियूं सिंधीअ में. हे घोड़नि जा संज वग़ैरह वग़ैरह अलाए छा छा जेके उन्हनि खे पाराइबा आहिनि ॿधबा आहिनि उन्हनि जे मथां विझिबा आहिनि लॻाम. ऐं घोड़नि जूं रैना हूंदियूं आहिनि. ऐं आर्ट केॾो प्यारो आहे. भले लेटेस्ट ठाहियो अथऊं पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पुराणे ज़माने में बि अहिड़ा ई ठाहींदा हूंदा न. हिन ते मोती भर्त ज़री
ॾोरियूं सभु कुझु लॻियल आहे ऐं हे जिते पेर रखी चढ़िबो आहे छा चइबो आहे हुनखे रकाब अरबी में रकाब लिखियलु आहे असां बि रकाब चवंदा आहियूं सिंधीअ में सो वाह वाह ज़बरदस्त हलो जेना वठी हलो घोड़ो घोड़े जो स्केलेटन ओरिजिनल हूंदो उम्मीद है पर एक एडो वेल प्रिजर्व तो लगे जो मूंखे नथो लगे तो इहो ओरिजिनल हा घोड़नि जे बारे में लिखियलु घोड़नि जूं पेंटिंग्स स्कल्पचर ॾिसो वाह वाह घोड़ो ऐं घोड़े जो बच्चो मां ऐं ॿार अरबी घोड़े जे बारे में लिखियलु आहे कुझु ऐं हे ॾिसो वाह वाह सुराण तुंहिंजो फ़ोटो कढिजे हिते छो एॾो सुठो थो लॻे एॾो प्यारो घोड़ो थो लॻे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन जो टेक्सचर बि अहिड़ो रखियो अथऊं जो रियल थो लॻे रियल न आहे पर हीअं लॻे थो ऐं हिनखे बि पंहिंजा संज वंज पातल आहिनि particular gift to George VI King of UK by His Majesty the King of Saudi Arabia Abdul Aziz of 1937 अच्छा त इहो हिस्ट्री हिते उहो- लिखियलु हे आहे उन जो असली घोड़े जो मॉडल ठाहियो अथऊं संज कोन अथसि संज उहे हूंदा आहिनि जेके हुनखे पूरा पाराइबा आहिनि हे बसि थोरा हिन मुंहं ते कुझु ॿधल आहिनि हिते शोकेसनि में वाह जा मॉडल्स रखियल आहिनि घोड़नि जा वाह वाह ज़बरदस्त हिते वरी कैलीग्राफी कुझु बि लिखियलु आहे उहो अलाए छा लिखियलु आहे पर उन्हनि जी शिकिल ईअं घोड़नि जहिड़ी आहे हे ॾिसो वायर क्राफ्ट वायर जो पूरो पिंजरो ठहियलु आहे घोड़े जो इंटरैक्टिव भी है ज़बरदस्त ये का पर वेल्डिंग में आहे माना हा हे बि वायर सां ठहियलु आहे पर ॾाढो वायर का रॉड आहे बाक़ाइदा वायर हा माना वायर त मां थी चवां थुल्हे सरीअ जहिड़ो आहे तक़रीबन छो त सनी रॉड मां त बीहंदो बि कोन ठहंदो त हे ॾिसो खुराक घोड़नि जी हिस्टोरिकल माना कणक हे जव आहिनि ऐं हे हुननि जा शायदि जेके छा हूंदा आहिनि हॉर्स शू खे असां सिंधी में चवंदा आहियूं नेल नाल हिननि जा तरा पूरो पूरो हूफ शो का हा पूरा बूट ठहियल आहिनि ॼण हुन जा अच्छा हे खुर जो वेटनरी जो अरबिक में माना वो कंहिंजो नोट्स आहिनि मां के माना एनिमल डॉक्टर माना घोड़े जे अंदरें पार्ट्स जे बारे में हुन पंहिंजी मालूमात लिखी आहे ज़बरदस्त यानी इलाज जे सिलसिले में बि पुराणे ज़माने में कमु थियल आहे वाह वाह हे कपिड़ो उणियल आहे जेको यकीनन घोड़े ते विझण जे लाइ हूंदो वेहण जे लाइ पुराणी पेंटिंग्स माना हे ॾिसो हिकिड़ी वॾी स्क्रीन आहे इंटरैक्टिव आहे हे मथां जेका लाइट आहे हा। न हिन खे टच स्क्रीन थी ठाहे रेसिस जे बारे में शोज़ प्राइवेट फार्म्स अने उहे सभु एक्टिविटीज़ जेके घोड़नि सां रिलेटेड आहिनि ज़बरदस्त हिकिड़ो पूरो आहे हिन में सिस्टम बाक़ाइदा राति थी वई आहे ऐं हीअ राति जो व्यू आहे अलाए ॻाढ़ियूं बतियूं ॿारियूं अथऊं हर तरफ़ साम्हूं बि ॻाढ़ियूं बतियूं हिन पासे हे कुझु वेहण जो इंतज़ाम आहे शायदि कोई कैफ़े वग़ैरह आहे पर असां हिते बीहूं नथा असां हितां सिधो वेंदासीं हिननि जो जेको आहे लाइट शो उहो तारीख़ असांखे ॾेखारणु थो चाहे अल्लाह अकबर फाइनली असां हितां लही आया आहियूं हेठि हे सॼो रेड कलर जो व्यू आहे हिन जो नाइट व्यू तारीख़ हली वियो परे परे ऐं असां ॿई बि हाणे वञूं थियूं फाइनली हिन हसीन ऐं ख़्वाबनाक जाइ तां असां वापसि वञी रहिया आहियूं माशाअल्लाह वाह वाह सु दिलि त चए थी इलाही सारियूं वीडियोज़ भरिजनि इलाही सारा फ़ोटोज़ कढिजनि पर हिकु दफ़ो विच में गाॾीअ में वेही कैमरा खे फ़ोन खे चार्ज बि कयो आहे पर एतिरा कुझु रिकॉर्ड कयो आहे जो चार्जिंग जो अलाह वई थी वियो सो माशाअल्लाह मज़ो थो अचे ॾाढो सो हितां मोकिलायां थी हिन व्लॉग मां हिन एरिया जे व्लॉग मां अलाह भाई